सखर जे ग़ुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज सिविल अस्पताल में मुल्क के माहिर डॉक्टरनि पारां जदीद टेक्नोलॉजी ऑपरेशन करण बाबत वर्कशॉप कोठायो वियो। वर्कशॉप में आगा खान अस्पताल कराची, ज़ियाउद्दीन अस्पताल कराची, लाहौर ऐं ॿियनि शहरनि मां आर्थोपेडिक, गायनोकोलॉजिस्ट, सर्जन ऐं जनरल सर्जरी जे माहिर डॉक्टरनि डॉक्टर अनीस भट्टी, आर्थोपेडिक माहिर सर्जन डॉक्टर ज़रियाब, गायनोकोलॉजिस्ट सर्जन ऐं जनरल सर्जन शिरकत कई। मुल्क के मुख्तलिफ़ शहरनि मां आयल माहिर डॉक्टरनि जदीद टेक्नोलॉजी ज़रिए लाइव ऑपरेशन करे जूनियर डॉक्टरनि खे सिख्या ॾिनी। इन मौक़े ते सखर जे ग़ुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज सिविल अस्पताल जे हॾनि वारे वार्ड में माहिर डॉक्टर अनीस भट्टी ऐं आर्थोपेडिक डिपार्टमेंट जे हेड प्रोफेसर डॉक्टर ज़ुल्फ़िकार सुमरो जी निगरानी में कुदरती तौर फिरियल उज़वनि जा जदीद टेक्नोलॉजी ज़रिए वीडियो लिंक ते लाइव ऑपरेशन करे केतिरनि ई माज़ूर ॿारनि खे नेचुरल ज़िंदगी में घुमण फिरण जे लाइक़ बणाइण संदन जदीद नमूने सां ऑपरेशन कया विया। उन मौक़े ते माहिर आर्थोपेडिक सर्जन डॉक्टर अनीस भट्टी मीडिया खे जदीद टेक्नोलॉजी ज़रिए हॾनि जी बीमारियुनि में मुब्तला माज़ूर ॿारनि जा कामयाब ऑपरेशन करे जदीद टेक्नोलॉजी जी सर्जरी बाबति हिते वर्कशॉप में मौजूद डॉक्टरनि खे मुकमल ॼाण फ़राहम कई।